दोस्तों तव्हांखे मां पंहिंजे तजुर्बे में आयल हिकिड़ो अमल ॼाण थो जेको मां पंहिंजी जवानी में इस्तेमालु कंदो आहियां ऐं कोशिशि करे तव्हां इस्तेमालु न कयो त बहितर आहे त मोहबत जो अमल। जेकॾहिं मां त ग़लती कई मां न चाहींदुमि त तव्हां ग़लती कयो। जेकॾहिं तव्हां काई बि ग़लती कई ऐं ग़लति शइ ते इस्तेमालु कयो त ख़ुदा जे हुज़ूर तव्हां पाण हुन जा ज़िम्मेवार हूंदो, मां न हूंदुसि। लेकिन मां इहो जादू जो अमल तव्हांखे ॿुधायां थो, थी सघे त मां मरी वञा काई कमी न अचे। हाणे जादू जो अमल पहिरियों तव्हांखे तफ़सील ॿुधायां थो पियो त तमामु अदद जेके आहिनि आशिक़ जा, माशूक़ जा काइम ज़ैफ़ां जा, उनजी माउ जा, उहा अदद टोटल जमा कयो, उहे कबीर अददनि जे मुताबिक़ पढ़ो ऐं हिन अमल खे कंहिं हेठले वण जे हेठों पढ़णो आहे। उते सफ़ेद भूरियूं मिर्चां जेके आहिनि उहे जेका आहिनि हिकु उते बाहि बि ॿारियो ऐं उहा हिकु हिकु मिर्च ते पढ़ी उन खे तव्हां छटींदा वञो उते बाहि में। ऐं तव्हांखे गारंटी ॾियां थो त 7 ॾींहंनि जे अंदरि उहो माण्हू जेतिरो तव्हां खां परे हूंदो 7 ॾींहंनि जे अंदरि उहो जेका तव्हां वटि पेश थींदो ऐं तव्हांजो जेको हुकुम बजा लाहींदो। हाणे तव्हांखे जादू जो अमल दसियां थो पियो। बबूत माता बबूत पोता पीर पिरार उलड़ी काली नांगण फिलाणी बिनत फिलाणी तू जाके लाग उसको लगाए हमारी मोहब्बत की आग न खड़े तो सुख न बैठे जब तक न देखे मुख हमारा तड़प तड़प मर जाए। चलो मंत्र बाजा दिखा दे कारे गुरु के बच्चों का इल्म का तमाशो। हाणे हे अमल अहिड़ो आहे जेको माना 100% माना जेका कमु कंदो आहे। हाणे बाक़ी जेकॾहिं तव्हां ग़लति कयो त उहो तव्हां ज़िम्मेवार, तव्हां पाण हुन सां मुंहिंजो कोई न आहे। अॻोतर ॼाणो तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ख़ुदा हाफ़िज़।